ख़बर शामिल कंदा कंडियारो मां कंडियारो ग़ुलाम रब्बानी आगरो गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारे में छोकिरियुनि जी दाख़िला मुहिम जे सिलसिले में सेमिनार थी गुज़रियो, जंहिं में वॾे अंग में तालीमदाननि, सियासी समाजी कारकुननि, सिविल सोसाइटी जे सरगर्म कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते इंतिज़ामिया तरफ़ां आयल मोज़िज़ महिमाननि खे तफ़सील सां ब्रीफ कयो वियो, जॾहिं त सदारती ख़िताब कंदे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़े साहब चयो त साहिती परगि॒णी जे मरकज़ी शहर कंडियारे में छोकिरियुनि लाइ डिग्री कॉलेज न हुजण सबबि हू उन जी पूरी टीम अॻिते आई आहे त फर्स्ट ईयर में नियाणियुनि खे मयारी तालीम ॾियारण लाइ हर मुमकिन कोशिशूं कयूं वेंदियूं। उन मौक़े ते प्रिंसिपल साहब सिविल सोसाइटी जे सरगर्म माण्हुनि ते ज़ोर भरियो त हिन आला ऐं आदर्शी मक़सद में हू उन्हनि जो साथ ॾियनि। उनखां अॻु कंडियारे ऑल पार्टीज़ अलायंस जे अॻुवाणनि ज़फ़र खोसो, वाजिद अब्बासी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कॉलेज इंतिज़ामिया जी साराह कई, जंहिं जी कोशिश सां डिग्री कॉलेज में छोकिरियुनि जी दाख़िला हिकु तारीख़ साज़ कमु थियण वञी रहियो आहे। सेमिनार में प्रोफेसर मुनीर अहमद मेमण, प्रोफेसर अकबर अली सरगाणी, प्रोफेसर अब्दुल मन्नान साहब ख़ान गांगरो, शहाबुद्दीन पीरज़ादो, मोहम्मद हसन गांगरो, नज़र हुसैन टानोरी, हाजी रफ़ीक अहमद, महेसर रोशन अली अबड़ो ऐं ॿिया शामिल हुआ।